ओ मिठल मिठल हलिया काढ़ो त पियो आ कुछ घड़ी खन आराम करियो। यार लालण आराम ते यार रहियो कोने जॾहिं खां न रईस वॾो मंजे ते पइजी वियो आहे हिन ॻोठ जे जोड़ो नांग खरापे वियो आहे। ॿई भाइर आहिनि जेके इहे हिन ॻोठ ते कहर बणिजी टुटी पिया आहिनि। मौला को इन ॿिन्हिनि जा हथ सुकाए लठ धोके खां सवाइ थी ॻाल्हाइनि ई कोन था। हाणे त यार इन्हनि जे पाछुले खां बि भाव थिए थो। हा यार मिठल आई त सचो जेकर वॾेरे जो पुट अची वञे न त हिन ॻोठिया ॾुख सूर सभु ख़तम थी वञनि। रईस नंढो बि पंहिंजे पीउ वांगुरु ग़रीबनि जो हॾु ॾुखी नंग वाराए। सचो आई इहो रईस जाबर ख़ान ऐं रईस जेके साबर ख़ान आहिनि न इहे पंहिंजे चाचे ऐं सोट जा खैर खा कोन थई। यार मिठल ॻाल्हियूं त खुटणियूं कोन्हनि उथ त हलूं घर हली आराम कयूं। सारा मलार के पानी प्यारो बेचारे के।
अरे तव्हांखे ख़बर आहे न ॾाॾे 80 माण्हू मारिया हुआ ऐं बाबे मुआरे पूरा 90 मारिया हुआ ऐं उनजो फर्ज़ंद पूरा 100 मारे रिकॉर्ड क़ाइमु कंदसि रिकॉर्ड। अरे अञा हिकु ई कोन्हे जो हींअर साणी पाणी था पियो तव्हांजी एतिरी मजाल जो असांजे हुकम खां सवाइ तव्हां पाणीअ डुक पीतो आहे बीहो त तव्हांजी चमड़ी उधारिया। अरे सोटा लठ दे। बस साबू बस हिननि जो हिते ई साह कढी छॾंदे त पोयां बनी जो कमु केरु कंदई। अरे जॾहिं दूध जो गोदो ख़ाली थींदो आहे न पोइ अखियुनि जे अॻियां रुॻो उंधाओ थी वेंदी आहे उंधाओ थली रुॻो हिते रश कयो वेठा आहियो ॾिनो त अञा कंहिं रुपियो बि न आहे निकिरो हितां कढ हिननि खे वञण ॾे हिननि खे पोइ छा हिननि खे इजाज़त ॾियूं? दूध जो जॾहिं गोदो ख़ाली थींदो आहे न अखियुनि जे अॻियां रुॻो उंधाओ अचो वञे उंधाओ वञो का पैसे वारी पार्टी खणी अचो सभु सुञा सुञा खणो अचो जिन वटि रुपियो ई न आहे वञ वञ का पैसे वारी पार्टी खणी आ वञ निकुर निकुर हितां निकुर हितां
साबो अॼु चाचे जो पाणे कमु तमामु करिणो पवंदो। पोइ सोटली असन खे घुराए उन खे बि घुराए करियूं था पूरो। पोइ जागीरनि जा मालिक पाण ॿई। अदा चाचे के कल गोरियूं ॾेई मारे छॾियो थी। हाणे घुरा पाण वारे सोटली असन के हिन खे बि पूरो करियूं ऐं इन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो बि कमु तोखे करिणो आहे। एसपी खे चई मल्हार खे बि आज़ादु करा ताकी पाण इन्हनि ॿिन्हिनि खे गॾु हिकिड़े ई बंदूक सां मारे सकूं। वाह साबिर खान वाह, अॼु कई न अकुलमंदी वारी ॻाल्हि। ॾाढी तुंहिंजी ॻाल्हि वणी मूंखे, पर सबर कर। पहिरीं ने सौट खे मां हिकु ख़ुशि ख़बरी ॾियां चाचे वारी मौत जी। साबिर खान इन एसपी खे बि फोन कयां थो ऐं चवांसि थो तू पाण वारे बाबा साईं जे दुश्मन खे जल्द आज़ाद करे ताकि उनखे पाण पंहिंजे हथनि सां मौत ॾेई सघूं। मौत साबू हिकिड़ो मिंट रुगो, सिर्फ़ु हिकिड़ो मिंट सबर कर। सौट खे हींअर ई थो फोन मिलाए।
हेलो तव्हां लाइ हिकु बुरी ख़बर आहे। कल्ह नेटवर्क न हुअण जे करे असां तव्हां ताईं इतला न पुॼाए सघियासीं। बुरी ख़बर इहा आहे त असांजो चाचो ऐं तव्हांजो वालिद साहब हिन रज़ा इलाही था इंतकाल करे वियो आहे। महिरबानी करे तव्हां जल्दी हिते रसी वञो। जल्दी पुॼी वञ सौट। चाचा खे त नकल डबराए छॾियो आहे पर तूं जल्दी पुॼ सौट। किथे असांजा यार पाती में सौट। अरे परियल कीअं भुलिजी पियो आहीं? यार वॾेरनि जी हालत त ॾिस, ग़रीबनि चेरियनि खे लठियूं था हणनि। बस वा छा कजे, पुलिस भी हिननि जी ॾुआरी भी हिननि जा, विच में ग़रीब पिया पिसजनि। ॾिसजी लालण, हिकु ॾींहुं अहिड़ो शख़्स ईंदो हिननि खे गेले गेले मारींदो। या अल्लाह साईं, को अहिड़ो फरिश्तो माण जो किन ज़ालिमनि जा मुंह बंदि। अरे मलार
इनखे मुंहिंजे हवाले कर। इहो वरी मुंहिंजे खिलाफ़ कोर्ट में गवाही थो ॾे। कख सड़न पन सड़न सड़न सावा गा जिनी साण अल्लाह तो न लगे तिन खे। अरे जाबिर खान तोखे ख़बर कोन्हे कंहिंजी पनाह में आयो आई। ही दीवार जे पोयां आहे, हाणे दीवार जे पोयां। जाबिर खान हिन त पहुचण सां अॻे तोखे हिन दीवार सां टकराइणो पवंदो। भले भले मलार खान, अहिड़ियूं दीवारूं मां रोज़ पंहिंजे लटनि सां डाहींदो आहियां, लटनि सां। लॻे थो त तो पंहिंजे पीउ जी मौत कोन ॾिठी आहे तॾहिं बि हेतिरो मूंसां ॻाल्हाई। मलार खान, तूं छा थो सम्झी? तूं पाणे आज़ाद थी आयो आहे। अरे तोखे मूं आज़ाद करायो आहे मलार खान, तोखे मूं आज़ाद करायो आहे ताकि तोखे पंहिंजे हथनि सां मौत ॾेई सघां, मौत। जाबिर खान तूं छा थो सम्झी? मल्हार खान हवा आहे, हवा। हवा खे कॾहिं बि मौत न ईंदी। अरे मल्हार खान, जे तूं हवा आई न पोइ ॾिसूं तोखे कीअं थो दुमो ठाहियां, दुमो।
अदाई छा थी वियो? छा एॾो बदनसीब आहियां? बाबा साईं जो आख़िर में मूं तक नसीब न थियो। मूंखे ख़बर हुजे हा बाबा मूंखां विछड़ी वेंदो, बाबा खे छॾे आउं कॾहिं परदेस न वञा। अलाए छा थी वियो? बाबा मुझे तो गजवा केरो बाबा वो कंहिंजे सारे चढ़े हुए बाबा चाहो एडो बदनसीब होसि तव्हांजी आख़िरी ज़ियारत भी नसीब न थी बाबा तू मुझे खोड़ सारा वचन क्या बाबा तो चो कि आऊं गरीबनि जी ख़िदमत कयां त तू पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आ तो छो बाबा तू मुखा मोड़ो मोड़े वे अदालिया सन दिल जाए कर जेके अल्लाह जा माण्हू हूंदा आहिनि न जेके अल्लाह जा नेक बाना हूंदा आहिनि उन्हनि खे अल्लाह साईं पंहिंजी तरफ़ जल्दी घुराए वठंदो आहे अल्लाह उन खे जन्नत अता फरमाईंदो अदालिया सन अल्लाह उन्हनि खे पंहिंजी हिफ़्ज़ ईमान में रखंदो आहे इन करे अल्लाह उन्हनि खे जल्दी घुराए वठंदो आहे अली हलो 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 दिल जाएगा दिल जाएगा
पुट छो तुंहिंजो बूथ जो लथो पियो आहे? अदा बाबा जी तुरबत आया संगे कुछ माण्हू रस्ते ते फिरी आया मूंखे हमलो कयो ख़बर न हिते केरु आहे भाउ तूं ॾिस पुट तोखे हिन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे इहा सभु तुंहिंजे यार ने मिठल जी चालू अथई उहो तोते हमला पियो कराए ना दा मिठल में नंढपण जो दोस्त आहे वो ये कम कोन थो करे सघे अहिड़ो क़दम वो कॾहिं सोची बि कोन करे सघे वक़्तु फिकर न कर हिननि माण्हुनि खे ॾिसी रहंदासीं केरु आहे अॼु शाम जो ई हिनखे तुंहिंजे कदमनि में पाणे झुकाईंदुसि तूं फिकर न कर कुछ हल्को हथ रख यार तोता सूर मार न था कुछ हल्को हथ रख यार तोता सूर मार न था सूर मार न था गिर वही तेरा गारी न था सूर मार न था गिर वही तेरा गारी न था कुछ हल्को हथ रख यार तोता सूर मारे न था गुलो मां चाहियो तो खणी अचे ऐं पाणी जो जग भी मोकल अदा पत्ती तेज कजा मथे में सूर दी वियो आहे हाज़िर बाबा हाज़िर गुलो कोप ॿुधाए वठ यार मिठल ॻाल्हि ॿुधी रही हिकिड़ी रईस वॾे खां वेह खां पोइ न ॻोठ सॼो निधड़को थी वियो आहे हाँ यार परियल ॻाल्हि तूं सच थो चवीं ॻोठ वारनि बि मूं ते वज़न रखियो आहे वॾे सरदार जी जेका पग हुई न उहा नंढे सरदार खे ॿधाई वई हा यार इहो कमु त भलो आहे पर जल्दी घुमाए वठी यार परियल सुभाणे आउं वेंदसि रईस अली हसन वटि इहा ॻाल्हि आउं हुन सां चोरींदसि जेका हुनजी सलाह हा यार हक़ त न ॾेई रही वियो आहे इहो हक़ असां अली हसन खे वठाए ॾींदासीं अरे ॿी यार ॻाल्हि ॿुधी रही यार तुआरो मल्हार राति छुटी आयो अथई मुबारकूं अथई वाह परियल वाह वाह जो ख़ुशि ख़बरी ॿुधाई थी उथ त पोइ उथी हलूं मिली अचूं अदा गुलो चांहि पोइ असीं वापसी में था अची पियूं यार मल्हार तोखे 7 साल थी विया जेल वए रईस जाबिर खान ऐं रईस साबिर खान जेके आहिनि न तोसां ना इंसाफ़ियूं न पर ॻोठ जे हर माण्हू जा वेरी थी विया अथई इहे यार मिठल जी हिनजे पीउ खे मारे 7 साल कटे आयुसि न पर हिननि खे बि मारे 7 साल कटे ईंदुसि ॾिसां त कनि छा था मूंखे मिठल जेल मंज़ूर आहे पर हिननि जी ग़ुलामी मंज़ूर न आहे मूंखे मिठल हिननि जे पीउ जी बि ग़ुलामी कोन कई थी बाक़ी हीअ को मत भरनि जा मुंहिंजे लाइ मिठल हिननि जे पीउ जी मौत मुंहिंजे हथां लिखियल हुई न हिननि जी बि भाया त मुंहिंजे हथ ई लिखियल आहे यार मल्हार तव्हांजे लाइ हिकिड़ो कमु खणी आयो हुअसि यार उन कम जा मूं ॾाढा वस लॻाया पर मुंहिंजो वस कोन हलियो मिठल हुकुम कर हीअ सिर्फ़ु हाज़ुर आहे यार मल्हार यार सुमार भाउ मूं ते हिकिड़ो ॿार रखियो आहे जेको जाबिर खान ऐं साबिर खान जी क़ैद में हुनजो भाउ आहे न हुनखे कीअं बि करे अॼु राति कढाइणो आहे यार मिठल अॼु राति ई कमु तुंहिंजो थी वेंदो तुआरे हमरा खे चई अचां त फिटल मोरी ते बीठो हुजे पोइ राति हमरा उते ई ॾींदासीं दिलि जाए कर बसि अदा मल्हार इहे थोरा तव्हांजा वॾा आहिनि उथी हलूं चांहि बांहि हली पियूं उतां किथे उथ
अदा आलियास न रईस वॾे जी वफ़ात खां पोइ ॻोठ वारनि इहो ई फ़ैसिलो कयो आहे जेका चाचे जी पग आहे अव्हां खे ॿधाई वञे। हा मिठल ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी सही आहे। बिरादरी जेकी ॻाल्हि रखी बिल्कुलु सही आहे। मुंहिंजा भाउ जाबर ऐं साबिर अचनि तूं ॻाल्हि वेही सलाह करे था वठो। चाचा जी खैराती जी मानी जी मूं दावत पूरे एरिए में हलाए छॾी आहे। टोटल राज सभु जिथे जिथे पंहिंजो वास्तो सभु ॾेई छॾी आहे ऐं टोटल अलाए शुक्र आहे टोटल सामान बि घुराए छॾियो अथऊं। तव्हां कंहिं बि ॻाल्हि जी थोरी टेंशन न कजो। राज वारनि जी इहो सलाह मानी वारे ॾींहुं बाबा जी सरदारी जी पग मूंखे ॿधाई वञे ऐं तव्हां भाइरनि जी छा सलाह आहे? सोट अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। अगरि जे राज वारा तोखे पग पटको ॿधाइनि था त असां सोटनि खे कहिड़ो एतिराज़। हिकु राज वारनि जी मर्ज़ी। सोट इन खां वधीक भला ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि असां लाइ छा थींदी? चाचे जी पग जा वारिस हूअं ई तव्हां आहियो। रेजा आलू बाबा उता किथे आलू अली को मानी बोर खायो हाणे त पेट में जीवट पइजी विया आहिनि किथे पहुचे हाणे कुझु बि कोन थो थिए ॾिसण में का शइ कोन थी जॻह। कमदार हींअर सां तोखे लंघण लॻी वियो आहे। हट नथो करे बि। जाबर हा उथ तो उथूं हलूं उतां अॻिते। ठीकु आहे सोट मोकिलाणी कोन्हे वा। मुर्गी घुमाए वठे रही सची या तो दौड़ा कटे छड़ी नहीं। हले एतरी देर थी अञा भी देख दे ठड़े ठड़े लाए वेठो आई जल्दी कर रही सची है। सब मरना, तू भी मरना, ये भी मरना, सब मरना, सब मरना, सब मरना।
अरे केराई इंचरे के कट कमदार ना कंध में जी लगो अब इंसान हाजिर बाबा हाजिर हाजिर जाबिर खान थदो कमदार दरवेश के मानी मानी खरा हाजिर अदा हली असन बिरादरी सजी मानी खाई वरती है हाँ ही करो तो पग जी रस्म शुरू करे छो आधा शुरू था करूं मिठो खान पहिरियों वारो मुंहिंजो दोस्त आयल आहे वॾो नासिर खान ताराणी उहो वर ॾींदो पहिरियों वारो
मुश्किल नहीं है मुश्किल नहीं मुझे मारे वाले मुझे मारे कमतार वडेरन जा भी दी अचणा आहिनि वे ते सूरा मेरे नर मरिया वे ते सूरा मेरे मरिया हल तो के मानी कराए हल 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 हलिया हलिया हलिया
बड़ी आज हरानी जुल्म कया रहा ये तो इधर अरे बाप हेलो बाबा हेलो तव्हां जाबर साबर कैद में आज़ाद आहियो सभई अचो मुंहिंजे पोयां अचो हेलो बजा हेलो जो तो मुखे कम चयो हो ना वो कम अज करे आया आहियूं ही वठ तुंहिंजो भाउ सारंग जूअ छॾे त हलियो वञ बाक़ी जेको थींदो उहो सुभाणे पाणे मल्हार मोह ॾींदो बाबा तव्हीं बि सभु निकिरी वञो राति जे पेट में जॾहिं खपेव त निकिरी वञो पंहिंजे वतन ते पंहिंजे मुल्क में बाक़ी सुभाणे जेको थींदो न साबिर ऐं जाबिर जा पाणे मोह ॾींदो भॼी वञो निकिरो वञो खान छा थियो ख़ुदा हिकिड़ी बुरी ख़बर आहे मल्हार पंहिंजा माण्हू सभु राति कढे वियो अथई साबिर खान ये चौकी ते कहिड़ा हुआ
इन्हनि खे घुरा त हिन खे पंहिंजे हथनि सां इनाम ॾींदसि। कमदार केॾा पका ॿारनि खे अरे भात वारा इन्हनि खे त घणे प्यार जो मानी जो गोश्त जो चढ़े पई नथा रहनि चए असांखे पी वटि छॾे अचो अची सभु ॿार बाबा पंहिंजा घर जा कुत्ता भारिया थिया न त पगड़नि खे कहिड़ी मजाल जो असांजा लोढ़ा लताड़नि। बकरा कुकड़ कबाब शराब शबाब हर शइ जी अयाशी फुल ॾिनी पोइ बि तव्हां असांजे गुलामनि जा ध्यानतदार सही न थी सघिया। अड़े ॿुधायो तव्हां पाण मरंदा या असां पंहिंजा हथ पाण ख़राब करियूं? अदा तूं ई ॿुधा हिननि खे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे? अरे रईस साबिर खान ऐं रईस जाबिर खान जे पुराणे कैदियुनि ते एतिरे टाइम खां असां रखिया हुआ ऐं हिननि नालाइकनि जे था निकिरी विया आहिनि ऐं हिननि खे हाणे असांजी अदालत में सज़ाए मौत जो ऑर्डर कयां थो साबिर खान, सज़ाए मौत जो, उहो बि दफ़ा 420 जे। सगा गलती थी वई बाबा साईं, असांखे माफ़ करियो। कमदार कुत्ता का है हाजिर बाबा कुत्ता तैयार है। मला अचे पई तुझी मौत, बचो।
साबिर खड़ पंजागा अरे चापर के गोली लगी भाई अरे हटो हटो शींहं जो शिकार कर
भजी सापू ऐं जापू अॼु अरे दोदा तू कहिड़ा माण्हू मोकिलिया हुआ जेके अध में ई भॼी विया? अरे दोदा असां तुंहिंजा गोदा भरे छॾिया पोइ बि तूं खां असांजो एतिरो ज़रे जेतिरो कम बि न थियो। वॾेरा साईं तव्हां परवाह न कयो, हाणे तव्हांजो कमु पाण थो करण वञा पाण। अरे दोदा तोखे अॼु जो अॼु असांजो कमु करिणो आहे, शाम जो तोसां मुलाक़ात थींदी। अरे वॾेरा साईं फिकर न कयो। ठीकु आहे अबो हल त हलूं। मिठल पो अचो पो हलूं बनी दीदार करे विजिट करे। बदतमीजी आई हो। अरे दूध जॾहिं गोदो ख़ाली थींदो आहे न पोइ अखियुनि जे अॻियां औंधाओ थी वेंदी आहे औंधाओ। अरे कार काया अचार मूंखे हट। तो आखिर आयो केर ऐं चाहियो छा था मूंखां? अरे तोखे ख़बर कोन्हे जॾहिं दोधे जो गोदो ख़ाली थींदो आहे न अखियुनि जे अॻियां अंधाओ थी वेंदी आहे अंधाओ। अरे ॿधोस अखियुनि ते पटी वठी हलोस।
अरे दूध जो जॾहिं गोदो ख़ाली थींदो आहे न पोइ अखियुनि जे अॻियां रुॻो अंधाउ थी वेंदी आहे। अरे रियाज़ तूं इनजो ख्याल रख, असीं ॿियो को शिकार ॾिसूं। अरे निकर। सरदार असां तव्हांजो निमक खाधो ऐं तूं तोखे आज़ादु थो कयां ऐं तूं वञी सघीं। आउं ॼाणा दो ॼाण। कमदार तू दे खबर हो चुनो भजनो अची खैर ताए। अब कई जुल्म ॾिठा बि अथमि कया बि अथमि अॼु तोखां ख़ैरात घुरण आयो आहियां। कमदार कहिड़ी खैरात घुरण आयो आहीं अॼु? सरदार खे दो खणी विया, महिरबानी करे बचा। अरे कमदार इहा ॻाल्हि आहे, अचु मूंसां गॾु हल हल तूं ॾिसूं था, हल मूंसां गॾु। सरदार तोखे ख़बर आहे तोखे अगवा कराइण में कंहिंजो हथ आहे? तुंहिंजे सौटनि जो हथ आहे ऐं मूंखे ज़ख़्मी करण में बि उन्हनि जो ई हथ आहे। अरे मिठल कहिड़ी बकवास करे रहियो आहीं? सरदार न, सरदार इहा ॻाल्हि सच ऐं हक़ीक़त आहे। अरे मल्हार मिठल तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे मुंहिंजा ॿाहिरि मूंसां हीअं करे सघनि था? ये सबूत है सरदार। सरदार इहा ॻाल्हि सच आहे। अगवा कराइण में ऐं सरदार खे मराइण में तूं सौटनि जो हथ आहे। जरा सरदार अली अफन चलायो। साबिर खान पाणारो शिकार ने दोदे जे हथां निकिरी वियो। लगे तो इनके कम पाण खे ई करणो पवंदो। साबिर खान नेक कम में देर केड़ी कबी? अरे अच्छा बोलो।
तुम्हारे भाव खातिर खाली खट भली हाँ खट। हजार रुपये अरे तो घणनि जा गोदा खाली कया तुंहिंजो गोदो खाली कंदासीं मरण तयार थी वञ। अरे तो दयो जॾहिं गोदो खाली थींदो आहे न पोइ अखियुनि जे अॻियां रुॻो ऊंधा।
हाणे ईंदो शींहं ऐं कुते जो मज़ो। हाणे वेही मल्हार तूं मज़ो ॾिस। अरे बस करो हाणे। बस करो हाणे बस। घणी मश्करी मचाई अथव। अरे हाणे ॿुधायो तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾियां? तव्हांखे सॼे भाइरनि खां वधीक भायो ऐं मुंहिंजे बाबा साईं तव्हांखे मूंखां वधीक भाईंदो, पोइ बि तव्हां निमक हरामी कई। सरदार हिननि खे तुंहिंजी पग जी ज़रूरत हुई, बाक़ी हिननि खे कंहिं शइ जी ज़रूरत कोन्हे। अगर प्यार में हार थिए न तो पोइ शान वञे थी। अगर जंग में शिकस्त थे तो पोइ जान वञे थी। पग जी लालच अॼु मारे सुठड़ खे मौत ॾेई छॾी।